दोस्तों इस बटन को दबा के वीडियो को लाइक कर दें और ये लाल बटन दबा के चैनल को सब्सक्राइब कर दें और ये घंटे का बटन जरूर दबा दें ताकि आप देख सकें हमारी वीडियो। कोठ में वो माण्हू चढ़ी वियो कोच में, तू जंहिंखे गोली पियो गोठ में वो माण्हू चढ़ी वियो कोच में। ॾाढियूं कई चई तोजूं पुछाऊं, पाड़े वारनि खां कई पुछाऊं, तूं रूंदो वियो अफ़सोस में वो माण्हू चढ़ी वियो कोच में। सुख ना ईंदे पोयां पुठियां मिठ वञणो पवंदे। हाणे हिते को सुख ना ईंदे पोयां पुठियां मिठ वञणो पवंदे। उहो माण्हू चढ़ी वियो कोच में, उहो चढ़ी वियो कोच में, तूं जंहिंखे गोली पियो गोठ में उहो माण्हू चढ़ी वियो कोच में। ॾाढियूं कई चई तोजूं बेराऊं, पाड़े वारनि खां कई पुछाऊं, तूं रूंदो वियो अफ़सोस में उहो माण्हू चढ़ी वियो कोच में। तूं जंहिंखे गोली पियो गोठ में उहो माण्हू चढ़ी वियो कोच में। हाणे हिते को सुख ना ईंदे नेठि पोयां हितां वञणो पवंदे। हाणे हिते को सुख ना ईंदे नेठि पोयां तां वञणो पवंदे। उहो ॻाल्हि करे वियो गोठ में उहो माण्हू चढ़ी वियो कोच में। तूं जंहिंखे गोली पियो गोठ में उहो माण्हू चढ़ी वियो कोच में। ॾाढियूं कजई पे तोजूं राऊं, पाड़े वारनि खां कई पुछाऊं, तूं रूंदो वियो अफ़सोस में उहो माण्हू चढ़ी वियो कोच में। तूं जंहिंखे गोली पियो गोठ